ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 77 जे बे भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर ऐं शाल जे विच में ॾाढी गजगोर सां लड़ाई थिए थी, जंहिंमें आख़िरकार हुन पापीअ जी पराजय थिए थी ऐं भॻवान श्री श्याम सुंदर जे मथां गुलनि फुलनि जी वर्खा आकाश मां थिए थी। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे अध्याय 78 के शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे श्री कृष्ण महाराज सां राजा शिशुपाल जे ॿाहिरनि दंत वक्र ऐं बदवर्थ जो लड़ाई लाइ अचणु। सबई चओ जय श्री हरि। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, जहिड़ी तरह दंत वक्र ऐं बदवर्थ ॿई ॿाहिर शिशुपाल जा मारिजी विया हुआ, इहो हाल ॿुधायां थो त जंहिं ॾींहुं राजा शिशुपाल राजा युधिष्ठिर जे यज्ञ में मारिजी वियो, तंहिं ॾींहुं खां हू ॿई कृष्ण जी खां पंहिंजे भाउ शिशुपाल जे वेर वठण जो वीचार कंदा रहिया। पर जॾहिं उन्हनि ॿुधो त राजा शाल असांजे भाउ जो दोस्त अॼुकल्ह श्री कृष्ण सां द्वारिका में वञी विरी रहियो आहे, तॾहिं हू ॿई ॼणा बि घणी फ़ौज साण वठी द्वारिकापुरीअ में चढ़ी आया ऐं अची ॿिन्ही ॿाहिरनि द्वारिका खे चोतरफ़ घेरो कयो। उन्हनि खे ॾिसी सभई यदुवंशी डिॼण लॻा। दंत वक्र वासुदेव जी साम्हूं थी अची अभिमान सां चयो, तो मुंहिंजे भाउ ऐं दोस्त खे मारियो आहे, तंहिं करे अॼु तोखे यदुवंशियुनि समेत जमपुरीअ में मोकिले उन्हनि जो बदिलो वठंदसि। पर पहिरियां ई तूं पंहिंजो हथियार मुंहं ते हला त पोइ मां तोखे मारियां, जंहिं करे तोखे इहा इच्छा न रहिजी वञे त मूं दंत वक्र ते हथियार न हलायो। जेतोणीकि तो वॾा शूरवीर युद्ध में मारिया हूंदा, तंहिं हूंदे बि तुंहिंजो अॼु मुंहिंजे हथां जीअरो बची घर वञणु मुश्किल आहे। प्यारा भक्तों, अहिड़ी तरह ॿियूं बि केतिरियूं ॻाल्हियूं करे दंत वक्र हिकिड़ी तरार श्री कृष्ण ते हलाई, पर दैत संगारण पंहिंजी तरार सां उन जी तरार केराए चयो त, हे दंत वक्र, जेको ज़ोर तुंहिंजे बदन में हो सो तो तरार हलाए पूरो कयो। हाणे होशियारु रहो, मुंहिंजो वारो आहे। ईअं चई द्वारिका नाथ कोमोद नाले पंहिंजी तरार अहिड़ी जलवे सां हलाई जो दंत वक्र जी छातीअ ते वञी लॻी, जंहिंजे असर हेठि हुन जे वात मां रतु वहणु लॻो ऐं हू उते जो ई उते किरी मरी वियो। उन जे दर मां बि हिकिड़ी जोत निकिरी पहिरियां ई मथे वञी मोटी माखन प्रभुअ जे मुख में समाइजी वेई। इहो हाल ॾिसी बदवर्थ दंत वक्र जो भाउ डाल तरार खणी श्री कृष्ण जे साम्हूं आयो। लक्ष्मीपति उन जो बि सर सुदर्शन चक्र सां काटे मुकुट ऐं कुंडल समेत धरतीअ ते केराए छॾियो। उन्हनि ॿिन्हीअ जे मरंदे बाक़ी फ़ौज उन्हनि जी भॼी वई।
टिनी लोकनि में ॾाढी ख़ुशी थी। देवताउनि श्री कृष्ण ते फल वसाया। सभु देवताऊं ऐं रखेश्वर स्तुति करे चवण लॻा त हे दीनानाथ, तव्हांजी लीला अपरम अपार आहे। उन जो भेद ॿियो को बि ॼाणी नथो सघे। जय ऐं विजय तव्हांजे दरबारनि संकादिक ऋषियुनि जे श्राप ॾियण सां टे जनम वरिता। उन्हनि जे उद्धार करण वास्ते 3 दफ़ा सुरगुण अवतार वठी पंहिंजे हथ सां खेनि मारे वरी बि वैकुंठ में मोकिलियव। अहिड़ो दयाल ऐं पंहिंजे भक्तनि जी रक्षा करण वारो तव्हां खां सवाइ ॿियो केरु हूंदो। सभई देवताऊं इहा स्तुति करे ऐं श्री कृष्ण महाराज खे दंडवत करण खां पोइ पंहिंजे पंहिंजे लोकनि ॾांहुं हलिया विया। वृंदावन बिहारी भक्त हितकारी जीअं ज़ख़्मी ऐं घायल यदुवंशियुनि खे अमृत रूपी दर्शन सां ॾिठो, तीअं मोअल यकदम जीअरा थी पिया ऐं घायल बि चङा भला थी उथा। प्यारा भक्तऊं, वैकुंठ नाथ जी अहिड़ी महिमा ॾिसी सभु नंढा वॾा उन जो जस ॻाइण लॻा। लक्ष्मीपति सभिनी यदुवंशियुनि खे साण वठी आनंद सां पंहिंजी विजय जो नगारो वॼाराईंदो द्वारिका में आयो। राजा शाल ऐं ॿियनि जो माल जो लूटे आंदो हुआऊं, सो सभु उग्रसेन खे अची ॾिनऊं। श्री कृष्ण महाराज जो दर्शन करे सभु नंढा वॾा पंहिंजे पंहिंजे घर में ख़ुशि थी मंगलाचार करण लॻा। वैकुंठ नाथ जी आज्ञा सां विश्वकर्मा उन्हनि सभिनी मकाननि खे जे दैतन बणी छॾिया हुआ, तिन खे हिकिड़ी साथ में ठाहे छॾियो। महाराज श्री कृष्ण उन ॾींहं खां युद्ध करण छॾे ॾिनी ऐं प्रतिज्ञा कई त आईंदा मां को बि हथियार न खणंदसि। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, जॾहिं कुझु ॾींहंनि खां पोइ राजा युधिष्ठिर ऐं सभिनी पांडवनि, दुर्योधन ऐं ॿियनि कौरवनि पाण में महाभारत जी तयारी कई, इहो हाल श्याम सुंदर ॿुधो। तॾहिं राजा उग्रसेन ऐं बलराम खे बि ॿुधाए श्री बलदेव खे चयो त हे भाही, हिन महाभारत में मूंखे छा करणु घुरिजे। इहा ॻाल्हि ॿुधी बलदेव जी मन में वीचार कयो त श्याम सुंदर पांडवनि जी इच्छा पूरी करण वास्ते महाभारत करणु बाहे थो। तंहिं करे जेकॾहिं मां हाज़िर रही दुर्योधन पंहिंजे चेले जी सहायता कंदसि त श्याम सुंदर खे ॻाल्हि न वणंदी ऐं श्याम सुंदर जे हुकुम मञण में दुर्योधन खे कावर ईंदी। तंहिं करे हस्तिनापुर वञणु चङो न ॼाणी तीर्थ यात्रा करणु हलियो वञिजे त चङो आहे। मुंहिंजे परपुठ जा इच्छा वैकुंठ नाथ जी हूंदी, तीअं थींदो त बहितर आहे। इहा ॻाल्हि वीचारे रेवती रमण श्री कृष्ण खे वेनती कई त हे महाराज, तव्हां बेशक हस्तिनापुर वञी जीअं वाजिबु ॼाणो तीअं करियो। मां त पहिरियां ई तीर्थ यात्रा कंदो, पोइ उते अची पहुचंदसि। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण जी महाराज महाभारत कराइण जी इच्छा सां बलदेव जीअ खे रोकणु मुनासिबु न सम्झियो। जॾहिं वासुदेव नंदन कुरुक्षेत्र में जिते 18 खोड़ियूं लश्कर महाभारत करण वास्ते पाण में अची गॾु थियूं हुयूं, तॾहिं बलदेव जी बि प्रयास क्षेत्र जमुना ऐं ॿियनि केतिरनि तीर्थनि में स्नान दान ऐं यात्राऊं कंदो रहियो ऐं नेम शारणी तीर्थ में पहुतो। उते छा ॾिसे त हिकिड़े पासे रखेश्वर ऐं मुनेश्वर गॾिजी यज्ञ करे रहिया आहिनि, त ॿिए पासे हंधरूम में हर खन वेद व्यास जीअ जो चेलो सिंघासन ते वेही सनक आदिक रखेश्वरनि खे कथा ॿुधाए रहियो आहे। बलदेव जीअ खे ईंदो ॾिसी सनक ऐं ॿिया रखेश्वर आदर भाव करण वास्ते उथी बीठा। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे
78 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।